जेड़ो तुंहिंजो नाम बाझबे ओ ॼाई मंगा रिय थंभे रिय थूणिए तू छपर तू छां कुजाड़ो कहाँ है तोखे मालूम सबकी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक ऐं आउं आहियां जो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद थो कयां तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं सेहत जहिड़ी नेमत सां आरास्ता थींदे खुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा। नाज़रीन, अगर ॻाल्हि कजे पंहिंजे मुआशरे में बीमारियुनि जी सूरत हाल जी त जेका सिचुएशन आहे उहा सुधरण जे बजाए ॾींहों ॾींहुं बदतर खां बदतरीन थींदी वञे थी। ख़ासि तौर ते अगरि जेकॾहिं इमरजेंसी सिचुएशन जी ॻाल्हि कजे त जेके हादसा थियनि था, हादसा थियण खां पोइ जेके पेशेंट्स आहिनि उहे असां वटि टर्शरी केयर हॉस्पिटल यानी जिना हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल उते अचनि था, या वरी अगरि ॻोठाणनि इलाइक़नि मां लाड़काणे या कंहिं ॿिए हिन में अस्पताल में वञनि था त उन अस्पतालनि में डिले थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं उहो केस ॾाढो कॉम्प्लिकेटेड थी वेंदो आहे। आया उनखे बचाइण जे लाइ कहिड़ा जेके आहिनि उहे बर वक़्तु जेके आहिनि उहे इक़दामात खयां वञनि ऐं क़दम खयां वञनि। उन खां पोइ हिकु डॉक्टर अगरि जेको आहे उहो उन वटि केस अचे थो इमरजेंसी में त हिकु जेको जूनियर डॉक्टर आहे, ड्यूटी डॉक्टर आहे, हाउस ऑफिसर आहे या जेको आहे त उहो उनखे जेको आहे कीअं करे छॾो, उनजे लाइ ख़ासि तौर ते हूंदो। असांजे जेके पोस्ट ग्रेजुएट ट्रेनिज़ हूंदा आहिनि, कंसल्टेंट डॉक्टर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे त इहा शइ ख़बर हूंदी आहे, पर हाउस ऑफिसर्स खे कॾहिं कॾहिं इहा शइ न हूंदी आहे त कहिड़े केस खे कीअं जेको आहे उहो कजे। त उनजे लाइ असां सां गॾु जेको आहे उहो डिस्कशन करण जे लाइ मौजूदु आहिनि डॉक्टर हरी सिंह साहब। पाण माशाल्लाह असां सिंध जे वॾे हॉस्पिटल जिना हॉस्पिटल में इमरजेंसी में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं आहियो तव्हां? वालेकुम सलाम भला ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त प्रोग्राम मेहरान क्लिनिक में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ख़ुशि आमदीद। महिरबानी तव्हांजी ऐं मेहरान टीवी जी जंहिं प्रोग्राम में असांखे इनवाइट कयो। डॉक्टर साहब, शुरूआती तौर ते अगरि इहो तव्हां खां सवाल कजे त तव्हां जिना अस्पताल जेको पाकिस्तान जो सिंध जो वॾे में वॾो हिकिड़ो जेको आहे हॉस्पिटल मञियो वेंदो आहे, त उन हॉस्पिटल में अगरि इमरजेंसी जी सूरत हाल तव्हां खां पुछां त कहिड़ी सूरत हाल आहे? रोज़ तव्हां कहिड़े क़िस्म जा केसिस ॾिसंदा आहियो ऐं कीअं उन्हनि शयुनि खे तव्हां मैनेज कंदा आहियो? जी, सिंध में चयो वञे या पाकिस्तान में चयो वञे, सिंध में ऐं कराची जी पाण ॻाल्हि कयूं त कराची में 2-3 चंद ई पाण चऊं वञनि अंग्रेज़ घणनि जेतिरियूं ई टर्शरी केयर हॉस्पिटल आहिनि, ईअं जिन में सिविल ऐं जना आहे। त जेको जना हॉस्पिटल में मां पाण कमु करे रहियो आहियां एज़ अ डॉक्टर, त असांखे रोज़मर्रे में केतिरा ई केसिस जेको ॾिसण लाइ मिलनि था। ठीकु आहे, माइनर केसिस हूंदा आहिनि, मेजर केसिस हूंदा आहिनि। त आम माण्हू किथां खां अचे थो, त थरपाकर खां अचे थो आम माण्हू कश्मीर खां अचे थो, आम माण्हू केटी बंदर खां अचे थो, आम माण्हू ॾूरनि ॾूरनि इलाइक़नि खां अचे थो। उहो छाजे लाइ अचे थो? उहो पंहिंजी मस्या ॻोल्हण लाइ अचे थो ऐं उहा फैसिलिटी उहा उनखे ॾिनी वञे थी। त कराची में टर्शरी केयर हॉस्पिटल में जना टॉप ते ई आहे ऐं पहिरें नंबर ते हॉस्पिटल आहे। ऐं रोज़मर्रे में असांखे केतिरा ई केस, नंढा केस खां वठी करे वॾा केस ॾिसण जे लाइ मिलनि था। आम केस तव्हांखे फ्लू, ज़ुकाम, बुखार वारा केस बि इमरजेंसी जो माण्हू रुक कंदा आहिनि। आम माण्हुनि जे लाइ, मिडिल क्लास जे लाइ उहा ई गवर्नमेंट हॉस्पिटल हूंदी आहे जंहिंजो माण्हू रुक कंदो आहे। ऐं वॾा वॾा केस में केस हूंदा आहिनि, उहे ई माण्हू इमरजेंसी जो रुक कंदा आहिनि, जंहिंमें रोड ट्रैफिक एक्सीडेंट हूंदो आहे, जंहिंमें पॉइज़निंग जा केसिस बि असांखे यानी ॾिसण जेके जे लाइ मिलनि सुसाइडल था। अटेम्प्ट्स हूंदा आहिनि। सुसाइडल अटेम्प्ट जेको आहिनि उहे बि ॾिसण जे लाइ मिलंदा आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ केसिस अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके इंसानु ज़िंदगी जी आख़िरी घड़ी जा साह खणी रहियो हूंदो आहे, उहो ई अस्पताल जो रुख कंदो आहे। ऐं उहो आम माण्हू बि हूंदो आहे, ऐं उहो मिडिल क्लास हूंदो आहे जेको प्राइवेट हॉस्पिटल जेको नथो अफोर्ड करे सघे ऐं जेको वॾा ख़र्चा बर्दाश्त नथो करे, उहो टर्शरी ऐं गवर्नमेंट हॉस्पिटल जो रुख कंदो आहे। अच्छा, हाणे सभ खां पहिरियां अगरि आउं ॻाल्हि कयां त रोड ट्रैफिक एक्सीडेंट जेके रोड जे हादसनि में उन्हनि में केसिस हूंदा आहिनि, उन्हनि अगरि तव्हां वटि ईंदा आहिनि त उहे कहिड़ी कहिड़ी कॉम्प्लिकेशन सां उहे केसिस तव्हां वटि पुॼंदा आहिनि? जी, रोड ट्रैफिक एक्सीडेंट हिकु ख़तरनाक सिनेरियो सां ई पेशेंट ईंदा आहिनि असां वटि। ऐं रोड ट्रैफिक एक्सीडेंट ॾिठो वञे त वॾो ई अलमियो आहे। हिकु त इहो असां वटि को रूल्स रेगुलेशन्स न आहिनि जंहिं ते अप्लाई कया रोज़मर्रे एक्सीडेंट जा वाक़िया ॾिसण लाइ मिलंदा आहिनि। उनमें बाइक जा एक्सीडेंट वारा बि केसिस ईंदा आहिनि, ट्रेला गाॾियुनि जा वॾा वॾा एक्सीडेंट जा केसिस ईंदा आहिनि। उनमें माण्हू जेको आम फ्रैक्चर सां बची सघे थो हिते, उनमां इमरजेंसी में असांखे फ्रैक्चर वारा बि केस मिलनि था। उनमें अहिड़ा बि मिलनि था जेको आख़िरी ही साह ज़िंदगी जो खणी रहिया हूंदा आहिनि। डेड बॉडीज़ बि अचनि थियूं जेको बि असांखे पहिरीं जेको एक्सीडेंट जो केस अचे थो असां वटि हिकिड़ो आम ॾिठो वञे त जंहिंजो जंग भॼी पई आहे, जंहिंजे लेग में, जंहिंजी जंग में त फ्रैक्चर थियो आहे, त पहिरीं पहिरीं असां वटि इमरजेंसी जो प्रोटोकॉल हूंदो आहे। जे ATLS चयो वञे, ABCD एयरवे ॾिसंदा आहियूं, साह जी ॾिसंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां पोइ पंहिंजो ब्रीथिंग पैटर्न ॾिसंदा आहियूं, सर्कुलेशन ॾिसंदा आहियूं, आइदर उहो पेशेंट ओके आहे। उन खां पोइ फर्दर मूव कंदा आहियूं त आइदर किथे उहो इंजर्ड थियो आहे, धकु किथे उनजो किथे आहे? इम्पैक्ट कया आहे, उनजो इम्पैक्ट कया आहे। पहिरीं प्रोटोकॉल इमरजेंसी जो इहो हूंदो आहे त असां ABCD खे फॉलो कंदा आहियूं। उनखां पोइ जेको मेन प्रोसेस ॾिठो वेंदो आहे उहो आहे त इम्पैक्ट किथे आहे। त इम्पैक्ट आइदर लेग ते आहे त उनजो लेग जो छा आइदर माइनर इफेक्ट आहे, आइदर मेजर इफेक्ट आहे, उनजी मोबिलिटी मूव करे सघे थो आम खे। अगरि मूव नथो करे सघे
ऐं उनखे उहा पेन आहे त पोइ उनखां एक्सरे कराए करे ऐं उनजे लाइ लाॻापियल डिपार्टमेंट जेको हूंदो आहे ऑर्थोपेडिक आहे त उनखे असीं मूव कंदासीं। आइदर डिफरेंट क़िस्म चेस्ट में ट्रामा आहे, ठीकु आहे, चेस्ट जो ट्रामा आहे ऐं चेस्ट में मेजर ट्रामा आहे त उनजे लाइ डिपार्टमेंट आहे असां वटि। इमरजेंसी हिकु मेन ज़रियो आहे, ठीकु बिल्कुल। आहे। इमरजेंसी इमरजेंसी में बि विरहायल हूंदा आहिनि, ट्राइज हूंदो आहे त हुन में पेशेंट खे विरहाया वेंदा आहिनि, कहिड़ी कैटेगरी जो पेशेंट कहिड़ी तरफ़ वेंदो। त हाणे थोरेसिक जो केस आहे त थोरेसिक डिपार्टमेंट जना में माशाल्लाह सुठो आहे, उन तरफ़ असीं केस खे रेफर कंदा आहियूं। ऑर्थोपेडिक जो केस हूंदो आहे त असीं उनखे ऑर्थोपेडिक केस तरफ़ रेफर कंदा आहियूं। इमरजेंसी मेन चऊं त उहो उनजो पाथवे आहे जंहिंजे थ्रू पेशेंट खे त उन्हनि सेक्शन्स मां तव्हां कहिड़े सेक्शन में स्पेशली जेको आहे हूंदा आहियो? असां रिसेस जंहिंखे रिससिटेशन चया वेंदा आहियूं, ठीकु आहे। उनमें पेशेंट जेको जंहिंमें CPR ॾिनी वेंदी आहे, मेन शइ CPR जो कॾहिं ॾिनी वेंदी आहे जॾहिं पेशेंट हिकिड़ो तव्हां वटि आयो, हुनजी पल्स बि नथी मिले, हुनजी BP न आहे, ठीकु आहे, उहो अनकॉन्शियस आहे, हुनजी सैचुरेशन ड्रॉप थिए पई, त मेन जो कमु आहे उहो CPR ॾिनी वेंदी आहे, कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन जेको मेन कमु आहे। उहो तव्हां हिकु आम माण्हू बि ॾेई सघे थो, जंहिंजे लाइ अवेयरनेस बि फैलाई वई आहे BLS ATLS जे थ्रू, त CPR ॾिनी वेंदी आहे। रोड ते आम माण्हू खे, लेमेन खे, रोड ते किरियल माण्हू मिले थो जेको अनकॉन्शियस आहे, जेको मुंहिंजी पल्स न आहे, ऐं उन्हनि खे CPR ॾिनी वई आहे। उनखां पोइ कॉल फॉर हेल्प कई वेंदी आहे ऐं उनखे कंहिं टर्शी केयर हॉस्पिटल जो तरफ़ वठी अचिजो वेंदो। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधायो त फॉर एग्ज़ाम्पल अगरि हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे रोड ट्रैफिक एक्सीडेंट खां पोइ उनखे हिकु माण्हू ॾिठो त उनखे साहु न पियो अचे ऐं उनखे साहु खणण में, जीअं तव्हां ॿुधायो त पल्स बि कोन्हे, साहु खणण में तकलीफ़ आहे या साहु उनजो बिल्कुलु अचे बि कोन पियो, त उनखे CPR ॾियण जो बेसिक जेको प्रोटोकॉल आहे असांजो, बेसिक लाइफ सपोर्ट जंहिंखे असीं BLS चवंदा आहियूं, उनमें कहिड़ा कहिड़ा अहम आहिनि? आसान लफ़्ज़नि में तव्हां आम माण्हू खे कीअं था सम्झाए सघो त हू कीअं उनखे CPR ॾिए त जीअं हू कम अज़ कम बि जेसीं ताईं एम्बुलेंस अचे तेसीं ताईं जेको आहे उहो टर्शरी केयर हॉस्पिटल में पुॼाइण जे क़ाबिल हुजे? जी बिल्कुलु, आम माण्हुनि जे लाइ इहा आगाही, इहा अवेयरनेस ॻाल्हि आहे त हिकु कमरा तव्हां रोड तां गुज़रो था ऐं तव्हांजे अॻियां कमरा को पियल आहे, ठीकु आहे न, हुनजी पल्स बि न आहे, आम हुनजी पल्स न आहे, ठीकु आहे, ऐं हुनजी BP त उहो आम माण्हू नथो चेक करे सघे, हुनजी पल्स चेक करे त हू बिल्कुलु बेहोशी जी हालत में तव्हांखे रोड तरफ़ मिले थो। तव्हांजे लाइ पहिरीं इहो कमु करिणो आहे त आस पास में ॾिसणो आहे त हुनखे पंहिंजी पोज़ीशन ते अहिड़ी ते लेटाए वञे जेका डेंजर एरिया खां परे हुजे, ठीकु आहे। रोड ते ई किरियल, तव्हां त रोड ते CPR न ॾेई सघंदो, बिल्कुलु। उनखे तव्हां बिल्कुलु पहिरीं सेफ साइड ते खणी वेंदो, फ्लैट सरफेस ते खणी वेंदो, उनखां पोइ तव्हां हुन पेशेंट खे CPR ॾींदो ऐं CPR ॾेई करे, आम माण्हू CPR ॾेई करे ऐं एम्बुलेंस खे या इमरजेंसी सर्विस कंहिं हॉस्पिटल के तरफ़ कॉल कंदो ऐं उनजे हेल्प लाइ उनखे कॉल कंदो, उनखे घुराईंदो ऐं तेसि ताईं उहो पंहिंजी CPR खे ऐं कंटिन्यूस कंदो रहंदो ऐं जेसि ताईं उहा एम्बुलेंस आहे या का इमरजेंसी सर्विस आहे उहो पहुची सघे, उस ताईं पंहिंजो कमु जारी रखंदो। उनखां पोइ उहो पेशेंट खे शिफ्ट कयो वेंदो कंहिं टर्शी केयर हॉस्पिटल। अगरि कंहिंखे गोॾे में धकु लॻो आहे, टंग में धकु लॻो आहे, उनखे मूव करण, उन में जेको आहे उहो मसइलो आहे, त आम माण्हू अस्पताल पुॼाइण जे लाइ कहिड़ो उनजो फ़र्ज़ु आहे त उन हॾियुनि जे जोड़ खे कीअं जेको आहे सही करे रखे त जीअं हू ईंदे ईंदे वधीक उन में अगरि फ्रैक्चर आयो बि आहे त उहो फ्रैक्चर वधीक न थी वञे, या वरी हिकु जॉइंट में आयो आहे त उहो मल्टीपल जॉइंट्स खे जेको आहे इन्वॉल्व न करे। जी बिल्कुलु, जेकॾहिं आम माण्हू रोड ते पियल आहे, एक्सीडेंट थियल आहे, एक्सीडेंट जा केस जाम आहिनि पाण वटि हिते, रोड ट्रैफिक बिल्कुलु। एक्सीडेंट रूल रेगुलेशन आहिनि, त मेन कारण जो ई आहे त हिकु आम माण्हू तव्हांखे रोड ते मिले थो जंहिंजो फ्रैक्चर आहे, आदर हुनखे ॾिठो वेंदो कैटेगरी कहिड़ी आहे। आम माण्हू ॾिसे थो हुनजी ब्लीडिंग थिए पई, आम माण्हू ॾिसे थो हू मूव नथो करे सघे, या उहो अनकॉन्शियस आहे त हुनजा त अलॻि क्राइटेरिया आहिनि। हिकिड़ो आम माण्हू सिर्फ़ु होश में आहे पर उहो उन शइ खे मूव नथो करे सघे, त उनजे लाइ आम माण्हू जे लाइ इहा आगाही आहे त ॾिठो वञे त पासे में आसपास में का टर्शरी केयर हॉस्पिटल त न आहे, प्राइमरी केयर, सेकेंडरी केयर का बि हॉस्पिटल न आहे। पहिरीं हुनजे हथ में या का चयो वञे त बैंड आहे, का शइ बैंड आहे त उन ते ॿधी करे ऐं यानी का पट्टी चइजे, शॉल पट्टी, चइजे। आम ॿोली में पाण खे पट्टी चऊं या बैंड चऊं या शाल चऊं या टवाल, कुझु बि हुनजे हथ में आहे त हुनखे हुन ते फोल्ड करे ॿधी करे ऐं अस्पताल जो रुख कराए उनखे ॿियो अॼुकल्ह ॿियो कुझु नथो करे सघे आम माण्हू, उनजे लाइ उते फैसिलिटी कान अवेलेबल आहे, उहो कमु करे करे ऐं कंहिं टर्शी केयर हॉस्पिटल, सेकेंडरी केयर हॉस्पिटल उनजे नज़दीक आहे त उनखे उन तरफ़ मूव कराए। अच्छा नाज़रीन, हाणे हिन प्रोग्राम जो जेको असल मक़सदु बि आहे उहो इहो आहे तव्हांखे सेखारणु त इमरजेंसी जी सिचुएशन में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा क़दम खणणु खपनि। त उन में थोरो अगरि मुख़्तसरनि तौर ते आउं ॿुधायां त डॉक्टर साहिब हींअर ताईं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, उन में मिसाल जे तौर ते अगरि तव्हां रोड ट्रैफिक एक्सीडेंट कंहिं बि हादसे जो को बि माण्हू शिकार थिए थो, आया अलाह न करे तव्हांजो को रिश्तेदार आहे या वरी को ईअं रेंडम माण्हू आहे, तव्हां उतां वञो था पिया, उनखे अगरि धकु लॻो आहे, उन मां रतु वहे थो पियो, त पहिरीं फ़ुर्सत में
कया बि शाल कपिड़ो या जेका बि उते मौजूदु हुजे उन सां उनजो रतु बीहारबो। छो जो अगरि हू अस्पताल पुॼे थो ऐं रस्ते में ईंदे ईंदे एम्बुलेंस खे तव्हां ताईं पुॼंदे पुॼंदे को मामिलो थिए थो, हुनजी घणी ब्लीडिंग थी वञे थी, रतु वेही वञे थो, त उहो हुनजे लाइ ख़तरनाक साबित हूंदो। ॿी वरी इन में ॻाल्हि इहा कयूं था त अगरि उनखे साह खणण में तकलीफ़ थिए थी त असां पंहिंजी ॿोली में उनखे CPR चवंदा आहियूं, यानी छाती ते उन ते जेको आहे हथु रखी उनखे ॾिनो वेंदो आहे ऐं वात जे ज़रिए उनखे हिकिड़ी जेका आहे उहा हवा ॾिनी वेंदी आहे। पर सिर्फ़ु तव्हां उन में न वेंदो, हिन में डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॾाढी हिते सुठी ॻाल्हि कई त CPR ॾियण जे लाइ पहिरियों जेको अमल हूंदो आहे उहो ईंदो आहे, ॾिसबो आहे त सीन इज़ सेफ, यानी तव्हां जेके आसपास जो जेको माहौल आहे उहो तव्हांजे लाइ, ईअं न आहे त तव्हां हुनखे CPR ॾींदो तव्हांखे पुठियां खां गाॾी अची वरी हेठि करे, त तव्हां हुनखे पहिरियां साइड ते खणी वेंदा, सुम्हारींदा, उन खां पोइ हुनजो जेको पल्स हूंदो आहे यानी हुनजो जेका आहे उनखे चेक कबो। हुनजो चेक करण जो तरीक़ेकार हूंदो त तव्हां पंहिंजी आङुर हिते हीअं रखी सघो था, हिते जेका आहे उहा रखी सघो था, उन खां पोइ तव्हां ॾिसंदो अगरि तव्हांखे उते का महसूसु थिए थो, नथो थिए त तव्हां हुनखे ॾींदो, पर हिन सां गॾोगॾु तव्हांखे एम्बुलेंस खे कॉल बि करणी पवंदी। ईअं न थिए जो तव्हां बसि CPR ॾियो, हेॾां एम्बुलेंस नथी अचे, त उन में इहे शयूं थियनि थियूं। वरी अचूं था जोड़ जे मामलनि में, त जोड़ जे मामलनि खे अगरि थोरो हिन मामले में आउं थोरी वज़ाहत कयां त अगरि मिसाल जे तौर ते टंग आहे ऐं टंग में तव्हां सम्झो था त उन में उनखे को फ्रैक्चर आहे, उनखे मूव नथो करे सघे, त पहिरीं फुर्सत में तव्हांजी ज़िमेदारी आहे त तव्हां उनखे स्टेबल कयो, यानी उनजे जेको बि मूव थियण जो ऐं लुॾण जो हिलंदड़ जुलण जो जेको मामिलो आहे उहो थी वञे। छो जो थी सघे थो त उनखे जेको हुजे उहो मथे वारी हॾी में हुजे ऐं उहो वरी अॻिते हली कंहिं ॿिए हिनखे बि जेको आहे उहो फ्रैक्चर करे छॾे, त उनखे उन में स्टेबल करणु उनजे लाइ ॾाढो अहम पॉइंट हूंदो आहे। ॿियो इहो आहे अगरि घणो हाई वेलोसिटी रोड ट्रैफिक एक्सीडेंट यानी कंहिं ज़ोर सां उन कंहिं शइ में वञी लॻो आहे त उन में ज़रूरी इहो हूंदो आहे त तव्हां हुनजे कंध खे स्टेबल करे छॾियो। छो जो कॾहिं कॾहिं हूंदो आहे त जेका करंगे वारी हॾी हूंदी आहे उनजे मां हिकिड़ी नंढड़ी तंद वेंदी आहे, उन में उन शइ जो जेको आहे उहो हूंदो आहे। इहो शइ आहे हॉस्पिटल खां पुॼाइण खां पहिरियां त उनखे CPR ॾियो अगरि हू साह नथो खणे, उनखे उहा शइ थी सघे थो अहम जेका आहे उहा थिए, सर्वाइकल कॉलर थिए थी, या वरी उनखे कंहिं बि तरीक़े सां तव्हां को फटो हणी का शइ अहिड़ी शइ करे छॾियो, गतो खणी उन सां तव्हां हिनखे ॿांह खे या उनखे तव्हां स्टेबल करे छॾियो, जीअं डॉक्टर ताईं उहो पुॼे, एक्सरे थिए त ओसी ताईं हिन शइ जो जेको आहे हुजे। डॉक्टर साहिबु हिते तव्हां खां मुंहिंजो हिकिड़ो नंढो सवाल इहो आहे त कंहिं बि ज़रिए सां रोड ट्रैफिक एक्सीडेंट हादसे खां पोइ पेशेंट तव्हां ताईं पहुतो, हाणे सभ खां पहिरियां तव्हांजो कहिड़ो जेको आहे उहो हूंदो जंहिंजे ज़रिए तव्हां हुनजो जेको आहे उहो प्रोटोकॉल तव्हां हुनखे अप्रोच कंदो, यानी हाउ टू अप्रोच द पेशेंट वारो जेको मामिलो आहे उहो कहिड़ो आहे? जी बिल्कुलु, जेकॾहिं एमरजेंसी में असां मरीज़ अचे थो त पहिरीं त हुनखे ॾिठो वेंदो कहिड़ी कैटेगरी में अचे थो। फर्स्ट जो एमरजेंसी जो रूल आहे जेको ATLS या BLS चवंदा आहे, ABCD क्राइटेरिया। अगरि हू पेशेंट हुन ते लहे थो, हुन ते फिट आहे त ठीकु आहे, त सही आहे। अगरि पोइ हुनखे ॾिठो वेंदो GCS, जंहिंजी पेशेंट जी ॾिठी वेंदी आहे त पेशेंट ॻाल्हाए थो, पेशेंट मूव करे थो, पेशेंट अच्छा डॉक्टर साहब, पाण इन ते जेको आहे उहो ब्रेक खां अचण खां पोइ गुफ़्तगू कंदासीं। हिते जेको आहे वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो, इनशाला ब्रेक तां अचण खां पोइ नाज़रीन असां हिन ते गुफ़्तगू कंदासीं, जेतिरे असां सां जेके जुड़ियल रहो। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल कई पे त अगरि कंहिं बि जेको आहे उस सूरत हाल में पेशेंट अस्पताल में जेको आहे एडमिट थिए थो त हाणे उनजो जेको आहे कहिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, डॉक्टर उनखे कीअं ॾिसणु खपे। त यंग डॉक्टर्स जे लाइ अवां खां मां इहो सवाल कयो हुयो त जेको असांजो ATLS प्रोटोकॉल हूंदो आहे, यानी प्राइमरी या सेकेंडरी सर्वे में जेके मामलात हूंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि, हिकु नौजवान डॉक्टर खे कीअं उन पेशेंट खे अप्रोच कजे अगरि हू रोड ट्रैफिक एक्सीडेंट यानी RTA खां पोइ असां वटि प्रेज़ेंट थियो आहे? जीअं असां वटि ॾिठो वेंदो आहे त एमरजेंसी मेडिसिन में इहो रूल ऐं क्राइटेरिया हूंदा आहिनि। पेशेंट तव्हां वटि अचे थो, फर्स्ट ॾिठो वेंदो आहे इधर मुंहिंजी एयरवे सही आहे, मुंहिंजी ब्रीदिंग सही पैटर्न सही आहे, मुंहिंजी सर्कुलेशन सही आहे। अगरि इन पेशेंट क्राइटेरिया ते लहे ब्रीदिंग कीअं ॾिसंदासीं, सर्कुलेशन कीअं ॾिसंदासीं, इहे सभु कीअं ॾिसंदासीं, उनखे थोरो तफ़सीली हिन ते जी जेको आहे जी मां ॿुधाईंदुमि। एयरवे असां ॾिसंदासीं, पेशेंट खे ॾिसंदासीं आइदर ही उहो साह खणे थो, साह खणण जे लाइ मुख़्तलिफ़ मेथड सां असां हुनजे न वात जे थ्रू ऐं नक जे थ्रू ॿुधी सघूं था। ठीकु आहे न। ब्रीदिंग पैटर्न ॾिसंदासीं, हुनजो मूव करे पई, ठीकु आहे न। ऐं हिकिड़ी हूंदी आहे एब्डोमिनल थोरेसिक एब्डोमिनल मूवमेंट हूंदियूं आहिनि, ब्रीदिंग जो पैटर्न हूंदा आहे, उहो ॾिसंदा मूवमेंट सही आहे हुनजी, या उहो एक्सेसरी मसल खे यूज़ करे साह खणे थो, ठीकु आहे न। उनखां पोइ सर्कुलेशन जे ॾिसण लाइ BP ॾिसंदासीं ऐं हुनजी पल्स ॾिसंदासीं, अगरि ॿई ओके आहिनि त पोइ फर्दर असीं मूव कराईंदासीं, पेशेंट हुन क्राइटेरिया ते लहे थो, वाइटली स्टेबल आहे। उनखे पाण सादी ॿोली में या डॉक्टर जी ॿोली में चई सघूं था त वाइटली पेशेंट स्टेबल आहे, ठीकु आहे न। उनखां पोइ हुनजे पेशेंट जी यानी उनखे को बि खतरो कोन्हे, खतरो कोन्हे बिल्कुलु पेशेंट, ऐं अॻिते लाइ ML जे लाइ पेशेंट खे आंदो वेंदो अॻिते। ऐं उनखां पोइ उनको GCS ॾिठो वेंदो, जेको पेशेंट मूव करे थो, ॻाल्हाए थो, जी अखि जी चुरपुर कीअं आहे, पेन खे स्टिमुलेट करे थो, दर्द खे
चुंबन खे स्टिमुलेट थींदो करे आइदर उन शयुनि खे रिस्पॉन्स सही पियो करे पेशेंट स्टेबल आहे उनखां पोइ फर्दर ॾिसो वेंदो ऐं फर्दर जेको इमरजेंसी जो रूल आहे फर्दर प्रोसीजर आहे कहिड़े डिपार्टमेंट जी तरफ़ पेशेंट वेंदो इमरजेंसी त मेन उहो सेंटर आहे जिते बिल्कुलु पेशेंट ईअं लाहियो वेंदो आहे उते बिल्कुलु कहिड़ी ईअं तकलीफ़ सां ईंदो आहे हुनखे पेशेंट खे त उहो ख़बर न हूंदी त पहिरीं पहिरीं मेन कमु हूंदो आहे त उहो पेशेंट इमरजेंसी रुख कंदो आहे पोइ अॻिते उहो असांजो कमु हूंदो आहे इमरजेंसी डॉक्टर जो कमु हूंदो आहे आइदर उहो जूनियर आहे आइदर उहो सीनियर आहे ठीकु आहे न त हुनजो उहो कमु हूंदो आहे त पेशेंट खे फर्दर कहिड़े तरफ़ प्रोसीड करायो वञे कंहिं शइ जी पेशेंट खे नीड आहे पेशेंट खे एक्सरे जी नीड आहे पेशेंट खे अल्ट्रासाउंड जी नीड आहे आइदर पेशेंट खे कहिड़ी रिपोर्ट जी नीड आहे इन्वेस्टिगेशन जी कहिड़ी नीड आहे कहिड़े डॉक्टर वटि इहो पेशेंट वेंदो ऐं हिन जो कहिड़ो डॉक्टर हिन जो इलाजु करे सघे थो इहे ऐं तमामु इमरजेंसी असां हुन खां पोइ ॾिसंदा आहियूं जी उनखे फर्दर पोइ पेशेंट खे मूव कराईंदासीं पहिरीं इमरजेंसी में जेको क्राइटेरिया हूंदा उन ते असां पहिरीं अमल कंदा आहियूं जेको इमरजेंसी जो डॉक्टर हूंदो आहे जेके कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर चवंदा आहियूं उहो मूव कराईंदा अच्छा हाणे मिसाल जे तौर ते तव्हां जेको आहे उहो अगरि ऑर्थोपेडिक यूनिट में मौजूदु आहियो ऐं तव्हां वटि हिकिड़ो पेशेंट अचे थो जंहिंखे जेको आहे हिकिड़ो मिसाल वठूं था त उनखे कुल्हे जो फ्रैक्चर आहे त हिकु डॉक्टर हुजण जी हैसियत सां तव्हां उनखे कीअं अॻिते अप्रोच कंदा आहियो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं इंस्ट्रक्शंस ॾींदा आहियो पेशेंट खे जी पेशेंट खे ॾिठो वेंदो आहे फ्रैक्चर आइदर क्लोज़ आहे पेशेंट ओपन आहे इहो जो फ्रैक्चर थियल आहे उहो क्लोज़ आहे या ओपन आहे या मिक्स आहे या कंपाउंड आहे जो मुख़्तलिफ़ कैटेगरी हुन फ्रैक्चर जो ॾिठो वेंदो आहे ठीकु आहे न उनखां पोइ ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट में अगरि डॉक्टर को आहे त हुनजो रूल हूंदो आहे त उनखे पेशेंट खे छा जी नीड आहे प्लास्टर जी नीड आहे पेशेंट खे ट्रैक्शन जी नीड आहे त उहो ट्रैक्शन ॾिनो वेंदो प्लास्टर लॻाइणो हूंदो प्लास्टर लॻाए वेंदो ऐं उनखे मूवमेंट जेको आहे अगरि केतिरी मूवमेंट खे रेस्ट्रिक्शन खां रोकियो वेंदो आहे ठीकु आहे न हुनजी जेको रिक्वायरमेंट उन ते अप्लाई करिणो आहे केतिरनि ॾींहंनि जे लाइ हिनखे पेशेंट खे उहा मोबिलिटी आहे मूवमेंट आहे उहा रोकणी आहे ऐं उनजी रेस्ट्रिक्शन आहे उहा उनखे ॿुधाई वेंदी आहे त हू उन ते अप्लाई कंदो ऐं उहो लाइ सही थी वेंदो अगरि मिसाल जे तौर ते को अहिड़ो पेशेंट आहे जंहिंजो जेको आहे उहो क्लोज़ फ्रैक्चर आहे यानी अगरि असां ॻाल्हि कयूं त हुन में को बि फट ज़ख़म कोन्हे को पोइ उन में छो जो असां वटि काफ़ी सारा ई सवाल करण जो पहिरियां अगरि थोरो मक़सदु ॿुधायां त उहो इहो ई आहे त अगरि मिसाल जे तौर ते का अहिड़ा हूंदा आहिनि बाइक तां किरंदा आहिनि त उहे डॉक्टर ॾे वञण जे बजाए कंहिं ॿाधे ॾे कुंभर ॾे उन ॾे जेको आहे उहो रुख कंदा आहिनि उते वञण खां पोइ जॾहिं उनखे ज़बरदस्ती ज़ोर सां ॿधंदो आहे त गैंग्रीन ऐं स्कीमिया इन क़िस्म जूं कॉम्प्लिकेशन थी वेंदियूं आहिनि त क्लोज़ रिडक्शन वारे मामले में अव्हां जो कहिड़ो कहिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे ऐं क्लोज़ रिडक्शन में मतिलबु तव्हां उनखे कीअं कंदा हो त जीअं आम माण्हू ॿुधण खां पोइ तव्हां वटि अचे बजाए उनजे ॾियो कंहिं ॿाधे वटि ऐं कंहिं उन वटि वञे बिल्कुलु ईअं अव्हां वटि आम माण्हू सम्झो वेंदो आहे ॻोठनि में त शुरू में हाणे त एतिरो रुझान अची वियो आहे अवेयरनेस माण्हुनि में अची चुकी आहे शुरू में माण्हुनि वटि इहो हूंदो त माण्हू आम जेके कुंभर चयो वेंदो त कुंभर हूंदा हुया बाधा हूंदा हुया उहो हिकु छा कंदा हुया त हुनजो जेको फ्रैक्चर थींदो हुयो क्लोज़ रिडक्शन उहो पाण कंदा बंदा हुया ऐं उहो अॻिते हली करे उहो कॉम्प्लिकेशन डेवलप थींदियूं स्कीमिया नेक्रोसिस हली करे उहा जेकॾहिं सही थियणी हूंदी उहो सही थी वञे पर हू फर्दर जेको क्लोज़ हूंदो आहे उहो ओपन में कन्वर्ट थी सघे थो फर्दर जेको जेकॾहिं हुनजो सही इलाज न कयो ईअं आहे छो त इहो ॻोठनि में पाण वटि त अवेयरनेस शुरू में न हूंदी हुई हाणे त अची चुकी आहे अवेयरनेस अची चुकी आहे माण्हू अस्पतालनि जो रुख कंदा ऑर्थोपेडिक सर्जन खे ॾेखारींदा ऐं जेकॾहिं क्लोज़ फ्रैक्चरनि जी क्लोज़ रिडक्शन कई वेंदी आहे डिस्प्लेसमेंट जेको आहे उनखे रोकी वेंदी आहे मूवमेंट खे फर्दर मूवमेंट जी रिस्ट्रिक्शन उनखे गाइड कयो वेंदो त हुनजी मूवमेंट खे रिस्ट्रिक्ट एतिरी मूवमेंट जी रिस्ट्रिक्ट करे ऐं एतिरी मूवमेंट न करे ऐं फर्दर जेको आहे चिपर वारो कमु न करे जंहिं ते फर्दर जेको आहे प्रॉपर मेंटेनेंस थी सघे अच्छा डॉक्टर साहब हींअर अगरि आउं ॻाल्हि कयां त तव्हां सिंध जे हिकु वॾे हॉस्पिटल में कमु कयो पिया जेका टर्शरी केयर हॉस्पिटल आहे न सिर्फ़ु सिंध जे इन जे पेशेंट्स जो बल्कि पूरे पाकिस्तान जे पेशेंट्स जो बर्डन खणे पई कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां सम्झो था त यूनिक आहिनि जिना जी इमरजेंसी में ऐं कहिड़ी कहिड़ी शयुनि जो फुक़दान आहे ॾिठो वञे त जना अस्पताल कराची जी सिंध जी राजधानी जी कराची राजधानी जी पहिरीं अस्पताल आहे जंहिंमें एॾो फ्लो हूंदो आहे एतिरो फ्लो हूंदो आहे जेको शायदि किथे मूंखे न मिलियो उनजो मेन रीज़न इहो आहे त माण्हू ई सम्झंदो आहे त कराची केयर हॉस्पिटल आहे गवर्नमेंट मिडिल क्लास जो माण्हू आहे त उन अस्पताल जो रुख कंदो आहे जिते हुते फैसिलिटियूं उनखे अवेल थी सघनि ऐं जना अस्पताल उहा उते फैसिलिटियूं मिलनि बि थियूं उनखे पेशेंट खे पर पेशेंट छा कंदो आहे त असां वटि आम माण्हू जेको आहे न उहो एमरजेंसी जो ग़लति इस्तेमालु कंदो आहे एमरजेंसी जो इस्तेमालु ग़लति इन सेंस में कंदो आहे कि आम माण्हू खे हल्की फुल्की तकलीफ़ आहे हल्को फुल्को आहे जेको आम जेको घर में वेही करे सिम्पटमेटिक ट्रीटमेंट आहे जेको मेडिसिन्स आहे पेनाडोल्स जो सर दर्द आहे उहो सर थी सघे थो त हू आम माण्हू एमरजेंसी जो रुख कंदो आहे ऐं इहो राति जो 4 बजे अहिड़ा मां पाण पर्सनली केस ॾिठा आहिनि नाइट शिफ्ट में असां हूंदा हुआसीं पर्सनली अहिड़ा केस ॾिठा आहिनि जेको नाइट शिफ्ट में 4 बजे अचनि था कंप्लेंट छा हूंदी सादी कंप्लेंट हल्को फुल्को दर्द हूंदो उहो माण्हू एमरजेंसी रुख कंदा उनजो मिस यूज़ इहो थींदो हुयो जेको हक़ीक़ी पेशेंट आहे जंहिंजो उते इलाजु थी सघियो पए एतिरी रश एतिरी उते जेको चऊं सफोकेशन एतिरी रश जे में जेकॾहिं हल्की कंप्लेंट पेशेंट अचे थो
ऐं जेको सीरियस पेशेंट जिनजो इलाज थी सघे पियो उहो त मिस थी वेंदो आहे ऐं पेशेंट मिसगाइडेंस जे करे शायदि उन पेशेंट खे उहो वधीक पर डॉक्टर फर्दर साहब तव्हां नथा सम्झो त इन मामले में इंतिज़ामिया जो फुक़दान आहे, छो जो असांजी मेडिकल जी दुनिया में हिकिड़ो ट्रायाज सिस्टम हूंदो आहे। ट्रायाज सिस्टम इहो हूंदो आहे त जंहिंमें असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त कंहिंखे इमरजेंसी जी ज़रूरत आहे, जंहिंखे असीं रेड जेको आहे उहो उन सां टेक लॻाईंदा आहियूं या वरी कंदा आहियूं, हिकिड़ो हूंदो आहे ग्रीन जेको घरु वञे थो। पर असांजे हिन ॾिसो प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई आहे न त अगरि तव्हांखे थोरी तकलीफ़ थिए थी, घणी तकलीफ़ थिए थी, उनजो इलाजु सही माण्हू खां कराए, उनजो वॾो फुक़दान आहे। पर इन में मुंहिंजो जेको हिते सुवालु हुयो तव्हां खां उहो इहो ई आहे त इनजी जिना हॉस्पिटल जी इमरजेंसी में कहिड़ियूं अहिड़ियूं सुठियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि जेके आम माण्हू खे अगरि ख़बर पवे त यार ॿिए हंधि पंहिंजो टाइम वेस्ट करण जे बजाए उहो जिना अस्पताल जी इमरजेंसी में थिए त उनखे उहो तव्हांजूं शयूं मिली सघंदियूं। त कहिड़ियूं कहिड़ियूं यूनिक शयूं आहिनि ऐं तव्हां हिकु डॉक्टर हुजण जी हैसियत सां कहिड़ो शइ सम्झो था त हुन में फुक़दान आहे जेका अञा वधीक गवर्नमेंट खे इम्प्रूव करणु खपे? जना जे अंदरि अस्पताल जे अंदरि मेन ट्रस्ट हॉस्पिटल आहे हुनजे अंदरि तक़रीबन हर फैसिलिटी तव्हांखे मिली सघे थी। हिकु मेन शइ जेको आहे इमरजेंसी जी हिसाब सां ॾिठो वञे त बर्न यूनिट, ठीकु आहे न, त उहो बर्न यूनिट हिते असां वटि जना में न आहे, उहो सिविल में आहे त जना में न आहे। ऐं जेको मेन शइ आहे उहा बाक़ी फुक़दान आहे असां वटि जी फुक़दान आहे हिते जेको बर्न जो ऐं मेन केस ते अचनि था उनजो बर्न जो त असां रेफर कंदा आहियूं सिविल जी तरफ़, हुते बर्न जो ठहियलु आहे। मेन शइ जेको शइ बर्न वारी आहे, बाक़ी ऑलमोस्ट ॾिठो वञे त हर शइ हिते अवेलेबल आहे। पर रूल रेगुलेशन हिकिड़ी कोऑर्डिनेशन या ट्राई जी ॻाल्हि कई त उहा ट्राई जेकॾहिं कोऑर्डिनेशन हुजे, हिकु माण्हू प्रॉपर तरीक़े सां जंहिंजी ड्यूटी आहे उहो प्रॉपर तरीक़े सां हुते बीह करे प्रॉपर माण्हू खे गाइड करे त उहो सिस्टम बाक़ाइदा हिकु प्रॉपर मैनर मिली सघे थो। पर इहे फैसिलिटियूं सभु आहिनि पर फैसिलिटी खे यूज़ करण जो मेथड न आहे। बिल्कुलु RTI जो केस अचे थो बिल्कुलु उहो मैनेज थी सघे थो, पर एॾी रश तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो त मिसयूज़ जे करे पेशेंट अचे थो, उनखे रूल रेगुलेशन न आहिनि। उहो माण्हू आम माण्हू जेको हल्की तकलीफ़ सां अचे थो, हिकिड़ो सीरियस पेशेंट अचे थो त उनजी जेको मिसमैनेजमेंट ऐं मिसगाइडेंस जे करे उहो पेशेंट जकड़िजी वञे थो, फर्दर उहो जेको आहे पेशेंट वर्सन थी वञे थो। उनजे लाइ त मेन शइ फैसिलिटी असां वटि हर शइ अवेलेबल आहे। मेन शइ डॉग बाइट यूनिट बि आहे हिते असां वटि RTI जो बिल्कुलु ईअं ठीकु आहे। त पर जेको मिसमैनेजमेंट मिसगाइडेंस जे करे पेशेंट जेको आहे उहो पेशेंट रुली वञे थो ऐं उहा शइ उन ताईं अवेल नथो करे सघे। इहा मेन शइ ई आहे, बाक़ी फैसिलिटी त आहे। त अवां छा था सम्झो त इन्हनि शयुनि खे कीअं सुधारे आणे सघिजे, मतिलबु तव्हांजो हिन में कहिड़ो ख़्यालु आहे त इनखे जो सुधारो कीअं मुमकिन आहे? इहो जेकॾहिं पाण ॾिठो वञे त पाण ब्लेम कंदा आहियूं गवर्नमेंट ते, हर शइ गवर्नमेंट ते ब्लेम करण बि सही न आहे, छो त इहे हिकु आम माण्हू जो फर्ज़ु आहे जंहिंजी ड्यूटी जेका आहे। हिकु मां डॉक्टर आहियां त मुंहिंजी ड्यूटी छा आहे, पेशेंट खे ॾिसण ते ट्रीट करणु, ठीकु आहे न। हुते ॿाहिरि जेको गार्ड बीठल आहे मुंहिंजी ड्यूटी छा आहे, ठीकु आहे न। अंदरि हर कोई स्वीपर आहे, मुंहिंजी ड्यूटी छा आहे। हर माण्हू जेकॾहिं पंहिंजे हिसे जो कमु करे त इहो सिस्टम ऐं पंहिंजे हद तक सही थी वेंदो। ऐं गवर्नमेंट पाण आम माण्हू सम्झंदो भाई गवर्नमेंट जी ग़लती आहे, जी ख़राबु थी वियो, भाई गवर्नमेंट जी ग़लती आहे। गवर्नमेंट जी ग़लती एतिरे हद तक न आहे गवर्नमेंट जी ग़लती, पर गवर्नमेंट जी ग़लती एतिरे तक न आहे, छो त असां उन शइ खे जेकॾहिं प्रॉपर यूज़ कंदासीं, प्रॉपर शइ खे पाणी अगरि गिलास में पीअणो आहे त गिलास में पीअंदासीं, उहा ई शइ जेकॾहिं प्रॉपर कंहिं शइ खे यूज़ कंदासीं ऐं प्रॉपर शइ जो हिकु यूज़ थींदो त इहो मिसमैनेजमेंट जेको आहे न इहो ख़तमु थी वेंदी ऐं हर माण्हू खे हर फैसिलिटी जेका मिलणी हूंदी उहा मिली सघंदी। डॉक्टर साहब अक्सर इहो जेको आहे ॾिठो वेंदो आहे त जिना अस्पताल आहे या ॿियूं केतिरियूं ई हॉस्पिटल्स आहिनि सिंध जूं जंहिंमें इमरजेंसी ड्यूटी डॉक्टर सां जेको आहे उहो काफ़ी बुरो वर्ताव बि कयो वेंदो आहे, कॾहिं कॾहिं ॻाल्हि तशदुद ते बि अची वेंदी आहे। इन मामले खे जे बारे में अव्हांजो मतिलबु छा आहे त उहो कहिड़ियूं अहिड़ियूं बेसिक जेके वजूहात हूंदियूं आहिनि, बेसिक रीज़न्स हूंदियूं आहिनि जंहिंजे करे ॻाल्हि तशदुद ताईं पुॼी वेंदी आहे? उन में आया डॉक्टर जी बि ग़लती हूंदी आहे या सिर्फ़ु मरीज़नि जी ग़लती हूंदी आहे, उनखे हिकिड़ी जेका जान वेंदी आहे उन्हनि जे लॉस थियण जे करे उन्हनि जो जेको ट्रामा मां गुज़रंदा आहिनि उनजो इहो इफेक्ट हूंदो आहे? मतिलबु बेसिक रीज़न छा हूंदो आहे इमरजेंसी ड्यूटी में जेको आहे उहो इहो शइ करण जो ॻाल्हि तशदुद ताईं वञी पुॼंदी आहे? असल में इहो आहे त हिकु हमरा पाण पंहिंजे पर्सपेक्टिव सोचां थो, पाण वठी वञा थो पंहिंजो पेशेंट खे अस्पताल में, ठीकु आहे न। त हुते उहा पाण ई सम्झंदसि त हुनजो इलाजु न कयो, हू शायदि आख़िरी स्टेज में हुजे या त पाण रश जे करे हुन पेशेंट खे प्रॉपर टाइम ते न पहुचाए सघियासीं त हुन पेशेंट जी डेथ थी त पाण वरी इंतज़ाम डॉक्टर। हा पाण जेकॾहिं मूं पंहिंजे घर जो कोन्हे त मुंहिंजे पंहिंजा इमोशन छा हूंदा, हिकु माण्हू आम माण्हू जे हिसाब सां माण्हू सोचे थो त पंहिंजा इमोशन छा हूंदा त पाण वरी हुन ते उहा हाइप पंहिंजी क्रिएट करे सघूं था। पर मेन मसइलो इहो आहे त पहिरीं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त इहो मिसमैनेजमेंट जी ॻाल्हि आहे। मिसमैनेजमेंट इहा एतिरी रश थी वेंदी आहे, इमरजेंसी आहे, इमरजेंसी में त हर क़िस्म जो मरीज़ अचे थो त उन रश जे करे हिकु मरीज़ सां गॾु जेकॾहिं 8 या 7 अटेंडेंट अचनि था, ठीकु आहे, ऐं उन रश जे करे जेको प्रॉपर मरीज़ जेके ॾिठो वञे थो उहो न ॾिठो वेंदो ऐं उन पेशेंट जो पंहिंजी जान जो गवाए वेंदो आहे। ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु आम माण्हू पंहिंजे इमोशन सां छा सोचे थो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर डॉक्टर जी सिक्योरिटी ॾिठी वञे त मेडिकल लाइफ मेडिकल सिस्टम जे अंदरि डॉक्टर चऊं त हिकिड़ो इनसिक्योर पंहिंजे पाण खे फील करे। बिल्कुलु ईअं। बहरहाल नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे, हिते वक़्तु आहे नंढे ब्रेक जो, इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था नंढे ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त इमरजेंसी में अगरि जेको आहे उहो हिकु डॉक्टर आहे उन सां कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश अचनि था, मरीज़ सां कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश अचनि था। त डॉक्टर साहिबु हिते सभ खां पहिरियां त इहो सुवाल इहो आहे त इमरजेंसी में मरीज़ सां त तव्हां ॿुधायो त उन्हनि खे इहा ख़बर नाहे हूंदी त कहिड़ो मरीज़ कहिड़े पासे वञी उनजो जेको आहे उहो इलाजु थी सघे थो, उनजो ॾोहो बि नाहे। छो जो असां वटि जेको तालीम जो इन मामले जी शइ आहे त उहो उनजो बि फुक़दान आहे। इमरजेंसी में जेको ईंदो आहे त उहो ॿिनि वजूहात जी वजह सां ईंदो आहे। या त उन्हनि जो जेको मामिलो हूंदो आहे उहो को केस अहिड़ो हूंदो आहे जेको एक्चुअल इमरजेंसी जो हूंदो आहे, या त वरी हू इहा शइ सम्झंदो आहे त हू ॿाहिरां OPD में कंहिं बि डॉक्टर जे पैसा दवा अफोर्ड नथो करे सघे त हू इमरजेंसी सरकारी अस्पताल जी इमरजेंसी जो रुख कंदो आहे त जीअं हुनखे का हुते इंजेक्शन उहा शइ मिली वञे। त मुंहिंजे हिसाब सां अगरि हू हुते अचे थो त असांजो फ़र्ज़ु आहे हिकु ड्यूटी डॉक्टर जो त हुनखे अकोमोडेट करे फैसिलिटेट करे। पर फैसिलिटेट करण जे लाइ डॉक्टर खे कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश अचनि था उन इमरजेंसी में? जी बिल्कुलु, मेन शइ ॾिठी वञे डॉक्टर जे लाइ मेन फैसिलिटी इहा हुजणु खपे त डॉक्टर जा ड्यूटी आवर जेको आहिनि उहे घटाए वञनि। जेको डॉक्टर 36 कलाक ऑन कॉल ड्यूटी करे थो, जेको डॉक्टर 12 कलाक, या डॉक्टर जेको 30 कलाक या 20 कलाक जी ड्यूटी जेको शिफ्ट हूंदी आहे हुनमें पेशेंट खे ॾिसे थो, ऐं हुनजे लाइ हुन ते एॾे हेक्टिक अवर्स में हुनजे लाइ जेको शिफ्ट में एतिरो वर्कलोड हूंदो आहे, उन बेसिस ते उहा उन शइ ते पहुची नथो सघे त हू हर पेशेंट खे ॾिसी सघे। मेन शइ वजूहत जेको ॾिठी वञे थी उहा वर्कलोड आहे ऐं ड्यूटी अवर्स आहिनि। अगरि ड्यूटी अवर्स जो ॾिठो वञे त ॿाहिरि मुल्क में यूरोपियन कंट्री में ॾिठो वञे ड्यूटी अवर्स एतिरा घटि आहे, डॉक्टर खे फैसिलिटियूं वधीक ॾिनियूं वञनि थियूं। हिते पाण ड्यूटी अवर्स ऐं एतिरी फैसिलिटीज़ न आहिनि। सिक्योरिटी, जेको सिक्योरिटी मेन रीज़न आहे उहो सिक्योरिटी जो आहे ऐं ड्यूटी अवर्स आहिनि। ड्यूटी अवर्स सही हूंदी, पेशेंट केयर बि सही हूंदी, ऐं डॉक्टर पंहिंजो जेको माइंड सेट सही हूंदो, ऐं हिकिड़ो प्रॉपर डॉक्टर जेकर निंड करे अचे थो ऐं प्रॉपर ॾिसे थो सही आहे। हिकिड़ो 36 कलाक ड्यूटी करे थो ऐं वरी वञे थो, वरी ऑन कॉल 36 कलाक ड्यूटी करे थो, उनजे लाइ उहो फुक़दान रहे थो त डॉक्टर उहो प्रॉपर पंहिंजी ॾिठो वञे त उहो चेकअप नथो करे सघे ऐं प्रॉपर मरीज़ जी देखभाल जे लाइ उनखे एतिरो माइंड फिट ऐं फाइन नथो नज़र अचे। काफ़ी अरसे ताईं तव्हां इमरजेंसी में जेको आहे उहा ड्यूटी ॾिनी, हिकु इंसान हुजण जी हैसियत सां कॾहिं को अहिड़ो केस या अहिड़ा के बि केसिस तव्हांजे साम्हूं आया जो हुनखे ॾिसण खां पोइ दिलि में इन शइ जो ख़्यालु आयो हुजे त यार काश अगरि ही जेको आहे उहो वक़्त सर ही अमल कयूं हा त हिन जी जेका आहे उहा जान बची वञे या हुनजी जान बचाइण में कोशिशि थी। त अहिड़ा के केसिस जंहिं माना तव्हांखे बि ज़हनी तौर ते ऐं जेको आहे उहो नफ़्सियाती तौर ते झंझोड़ियो हुजे? इमरजेंसी में त हर सेकंड जे अंदरि त अहिड़ा केस ईंदा आहिनि जेको ज़हन ते माण्हू रखी नथो सघे, ऐं इमरजेंसी केस ॾिसण खां पोइ माण्हू इंसान जी दिलि जेको आहे उहो नरम थी वेंदी आहे, पोइ इंसानु बिल्कुलु सादो थी वेंदो। पोइ जेको इहो ॾुख तकलीफ़ूं डिप्रेशन जेको आहिनि शयूं उहे बि ख़तमु थी वेंदियूं। छो त अहिड़ा केस ॾिसे थो, अहिड़ा मरियल में गुज़रे थो इमरजेंसी जी फेज़ मां, पोइ इंसानु बिल्कुलु ई नरम ऐं सादा मिज़ाज थी वञे थो। ॾिठो वञे त डेली बेसिस ते असांखे, मूंखे रिग्रेट अहिड़ो कोन्ह थियो आहे छो त अहिड़ो केस मुंहिंजी नज़र में न आयो आहे, पर इमरजेंसी में त हर सेकंड जे अंदरि केस अचनि था जेको पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहिया हूंदा आहिनि, ऐं पोइ असां डॉक्टर जो कमु हूंदो आहे त हुनखे असीं कहिड़े लामल ते जोड़ियूं ऐं कहिड़े हिसाब सां हुनजो फर्दर प्रोसेस करे सघूं। अवां ई मूंखे ॿुधायो त इमरजेंसी जी जेके बि हींअर सूरत हाल आहे उन्हनि खे सुधारण जे लाइ गवर्नमेंट जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अहिड़ियूं हुजणु खपनि जेके इमरजेंसी खे अञा वधीक स्ट्रॉन्ग करे सघनि थियूं? गवर्नमेंट जे लाइ इहो मेन मैसेज आहे त डॉक्टर जो जेको आहे उजूरो डॉक्टर जी जेको आहे वेजिस आहे, ठीकु आहे न, हुनखे वधाई वञे, ऐं डॉक्टरनि जे लाइ जेको ड्यूटी आवर्स आहिनि, ठीकु आहे न, उनखे बि घटि कयो वञे, ऐं जेको फैसिलिटीज़ आहिनि डॉक्टरनि खे उहा ॾिनी वञनि, ऐं प्रॉपर जेको सिक्योरिटी आहे उहा ॾिनी वञे, ऐं आवाम जे अंदरि उहा आगाही फैलाई वञे त डॉक्टर छा हूंदो आहे ऐं कहिड़ो मरीज़ कहिड़ी अस्पताल जो रुख करे, हुनजे लाइ उहा अवेयरनेस फैलाई वञे, ऐं मेन शइ जेको सिक्योरिटी ॾिनी डॉक्टर खे ऐं जेको ड्यूटी अवर्स आहे उहो घटाए वञनि। मेन शइ जेको आहे इहो आहे, उहो करण सां डॉक्टर जेको आहे अधु मसइला हल थी वेंदो। ऐं आम माण्हू जे लाइ अव्हांजो जेको आहे कहिड़ो मैसेज आहे? आम माण्हू जे लाइ इहो मैसेज आहे त जेको डॉक्टर ड्यूटी डॉक्टर आहे जेको अस्पताल जो रुख कनि था त हू जेको इंसान जेको डॉक्टर आहे उहो ख़ुदा न हूंदो आहे, ठीकु आहे न, हू पंहिंजे हिसाब सां उहो पंहिंजे जेको प्रोसेस हूंदो आहे उहो हलाईंदो आहे, पर जेकर इंसान जेकॾो उन फेज़ में उते ख़तमु थियण वारो आहे त उते डॉक्टर कुझु नथो करे सघे, पर डॉक्टर पंहिंजे हिसाब सां जेको प्रोसेस करे थो, ऐं आम माण्हू खे उहा अवेयरनेस फैलाई वञे त इमरजेंसी जे अंदरि कीअं बिहेव कयो वञे, ऐं हिकु मरीज़ सां गॾु जेकॾहिं 8 अटैंड कनि था त उहो डॉक्टर जे लाइ केतिरो हेक्टिक हूंदो आहे, डॉक्टर जे लाइ केतिरो ओवरबर्डन थी वेंदो आहे त उहो मरीज़ खे ॾिसी न सघंदो आहे।
त उहो आम माण्हू उन शइ खे नोट करे ऐं उन शइ खे सम्झे त हिकु डॉक्टर आहे उहो कीअं अंदरि ड्यूटी करे थो हुनजी, त हुनखे असां नज़र सां ॾिसूं। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। अच्छा नाज़रीन, जेकॾहिं आउं अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां उनजो तत्व समरी जेकॾहिं बयानु कयां या मुख़्तसरनि तौर ते ॿुधायां त असांजे प्रोग्राम में अॼु छा जी ॻाल्हि थी शुरूआति कई हुई इमरजेंसी सां। असां ॾाढो अहम पहलू आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिकु टर्शरी केयर हॉस्पिटल जो या कंहिं बि हॉस्पिटल जो, त जेकर हुते इमरजेंसी में को बि पेशेंट अचे थो त सभ खां पहिरियां डॉक्टर्स जी, इंतिज़ामिया जी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे, पोइ डॉक्टर जी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे, पोइ मरीज़ जी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे। इहे टे अहिड़ा अहम जेके आहिनि उहे मतिलबु पहलू आहिनि इन शइ जा जंहिंखे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। शुरूआती तौर ते अगरि ॻाल्हि कयूं त इमरजेंसी में अचण खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधायो त कीअं अगरि रोड ट्रैफिक एक्सीडेंट थिए थो, हादसो थिए थो, बिल्डिंग मां को किरे थो, कंहिंखे फ्रैक्चर थिए थो त उनखे कीअं जेको आहे हुजणु खपे, हुनजी इंट्रोडक्शन में असीं ॻाल्हि कई। मुख़्तसरनि तौर ते वरी बि ॿुधाए छॾियां थो, कंहिंखे बि हॾे जो को फ्रैक्चर थिए थो, सभ खां पहिरियां उनखे स्टेबल कयो ऐं हिकु शइ ते रखो जीअं उन में जेका मूवमेंट जो पासो आहे उहो ख़तमु थी वञे त उन सां वधीक फ्रैक्चर थियण जा चांसिस घटिजी वेंदा आहिनि। रतु वहे थो त पहिरीं फ़ुर्सत में उनखे रत खे बंदि कयो। रत खे बंदि करण जो आसान हल इहो हूंदो आहे, तव्हां उनखे शइ खे ॿधी करे ऐं ज़ोर सां कयो, उन में छार विझणु, खाक विझणु, इन क़िस्म जा इहे पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं, उन्हनि में इहा शइ न आहे हूंदी। वरी तव्हां उन केस खे डिले कंदा आहियो घर विहारे, पोइ उनखे हेड जो खीर या अहिड़ियूं शयूं कनि, पर उन खां ज़रूरी इहो हूंदो आहे त बर वक़्तु उनखे अस्पताल पुॼायो वञे ऐं सुठी अस्पताल पुॼायो वञे जिते उनजो इलाजु थी सघे। हर क्लिनिक, हर अस्पताल ते हर मरीज़ जो जेको आहे उहो इलाजु न आहे हूंदो। इमरजेंसी केसिस जे लाइ टर्शरी केयर हॉस्पिटल्स हूंदियूं आहिनि, उन्हनि में वञणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। उनखां पोइ वरी पाण जेका आहे इन मामले ते ॻाल्हि ॿोल कईसीं त अगरि कंहिंखे साहु नथो अचे ऐं तव्हां सम्झो था त नथो थिए त उनजे कंध जी हिते तव्हां उनखे आङुर रखी ॾिसी सघो था, हिन पासे रखी ॾिसी सघो था, ॾिसो था। अगरि तव्हांखे नथो महसूसु थिए त तव्हां उनखे पहिरियां एम्बुलेंस घुराइण लाइ उनखे कॉल कयो, या अगरि ॻोठ ई उन में अहिड़ी का शइ सहूलियत मौजूदु न आहे त कंहिं अहिड़े माण्हू खे कॉल कयो त जेको जल्दी अचे ऐं उनखे अस्पताल वठी वञणु करे, त उन खां पोइ सीने ते हथु रखी उनखे CPR ॾियण जी कोशिशि कयो, यानी जेको असीं सीने ते हथु रखी उनखे दॿाईंदा आहियूं। आसान हले उनजो यूट्यूब ते अगरि तव्हां उनजी वीडियो ॾिसंदा त मूंखां वधीक तव्हां उनखे उन शइ खे जेको आहे उहो सम्झी सघो था। उनखां पोइ वरी पाण ॻाल्हि ॿोल इन मामले में कईसीं त हाणे जॾहिं हॉस्पिटल में पेशेंट अचे थो त आया असां ई इन शइ जी अवेयरनेस ॾियूं था त नंढी तकलीफ़ आहे, वॾी तकलीफ़ आहे, अफोर्ड नथा करे सघो, इमरजेंसी अचो, OPD में अचो, पर कंहिं पढ़े लिखे MBBS डॉक्टर खे ॾेखारियो। टर्शरी केयर हॉस्पिटल, जिना हॉस्पिटल आहे, सिविल हॉस्पिटल आहे, लाडकाणे जी जेका सिविल हॉस्पिटल आहे, नवाबशाह जी सिविल हॉस्पिटल आहे, उते असांखे घटि में घटि हिकिड़ो MBBS पढ़ियो लिखियो डॉक्टर मिले थो, उते अचे थो। त हाणे उते असीं कीअं सेपरेट कयूं हिकु इमरजेंसी जे केस खे, कीअं सेपरेट कयूं हिकु अहिड़े माण्हू खे जंहिंखे नॉर्मल बुखार, फीवर ऐं सूर आहे जिस्म में, त उनजे लाइ ट्रयाज सिस्टम हूंदो आहे। असांजे जेके हिते मां गवर्नमेंट जे उन्हनि सां मुखातिबु आहियां त सभ खां पहिरियां अव्हांखे अहिड़े डॉक्टर्स जी ड्यूटी हणणु खपे, डॉक्टर न बि अगरि हुजनि त पढ़ियो लिखियो को अहिड़ो सुपरवाइज़र, को अहिड़ो माण्हू तव्हां हुन में हायर कयो जेको अगरि ॾिसे अगरि हिनखे जिस्म में सूरु आहे, ज़ुकाम बुखार आहे, त उहो हिन पासे OPD में हिन रूम में हलियो वञे। अगरि उनखे हॾे जी का उनजी उहा तकलीफ़ आहे त उहो डायरेक्ट हिन पासे हलियो वञे। अगरि उनखे सीने जी तकलीफ़ आहे त उहो हिन पासे, उहो सिर्फ़ु उते डायरेक्शन ॾियण जे लाइ वेठो हुजे। इमरजेंसी में वियो, उहो माण्हू उते हूंदो, 5-6 ॼणा उन्हनि जी ड्यूटी इहा हूंदी, उन पेशेंट जो ॾिठो, केस ॾिठो, पेशेंट खां पुछो, उनखां पोइ उनखे मुस्तक़िल उन पासे डॉक्टर ॾिए। डॉक्टर तां बर्डन घटिजी वेंदो। मेडिसन जो आहे तो मेडिसन वारे डिपार्टमेंट में वञे, हॾे जो आहे तो हॾे वारे डिपार्टमेंट में वञे। अगरि उनखे जेकॾहिं चेस्ट जो मसइलो आहे त रेस्पायरेटरी डिपार्टमेंट में, डिस्ट्रेस जो पेशेंट आहे त उहो अञा कंहिं हिन पासे वञे जेके ट्रयाज सिस्टम जे हिसाब सां हिकिड़ो इमरजेंसी, त उन में हलियो वञे। डॉक्टर जी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे, इन मां थोरी नंढड़ी हिकिड़ी स्टोरी बि ॿुधाईंदुमि। असीं ड्यूटी ते ई वेठा हुआसीं, न्यूरो ट्रामा जो जेको डिपार्टमेंट हुयो, ऐं उते जेको आहे हिकु कॉल अचे थी मूंसां गॾु ड्यूटी डॉक्टर कयईं, उहो इखो विखो थी वञे थो, उनजी जेका फैमिली जो मामलो हुयो, ऐं उन में त उन केस इहा ई ॻाल्हि ज़हन में अचे पई त छा एक्सीडेंट थींदो आहे त ही केसिस हूंदा आहिनि। त मां सिर्फ़ु उन खां उन वक़्तु इहो सुवाल कयो त यार हिते असीं हज़ारे माण्हू ॾिसूं था, उहे बि त कंहिं फैमिली जो हिसो थी सघनि था, लिहाज़ा असांखे सभिनी जे लाइ ईअं करणु खपे जीअं असां पंहिंजे घर जे ऐं फैमिली मेंबर्स जे लाइ शइ कंदा आहियूं। त डॉक्टर जी ज़िम्मेदारी आहे, अगरि को बि पेशेंट असां वटि अबोझ माण्हू, अबोझ जेके उहे अचनि था, उन्हनि जी तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तव्हांखे त उहो अचे थो त उनखे पंहिंजे घर जो फ़र्ज़ु सम्झी, इंसान सम्झी उन लाइ इहो कयो त उन तव्हांजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अव्हांजी लापरवाही जी वजह सां का बि हिकिड़ी जान वञे थी त उनजो अलाह साईं जी अदालत में उनजे साम्हूं तव्हांखे उनजो हिसाबु ज़रूरु ॾियणो पवंदो। इन शइ ते तव्हांखे जेको आहे करणु खपे। आम माण्हू जी ॻाल्हि ॿोल ते अचूं था त आम माण्हू खे इहा शइ सम्झणु खपे त डॉक्टर जेको आहे उहो ख़ुदा न आहे। डॉक्टर जान बचाइण जे लाइ, तकलीफ़ घटि करण जे लाइ कोशिशि करे सघे थो, उहो जान बचाए नथो सघे।
अगरि जेकॾहिं डॉक्टर जान बचाए सघे हा त शायदि को बि डॉक्टर हिन दुनिया में उनजी डेथ न थिए हा ऐं उहो उन मौत जो जेको आहे उहो मज़ो न चके हा। पर इहा हिकिड़ी फितरत आहे, कुदरत आहे। डॉक्टर दुनिया जे तख़्ते ते ख़ुदा न आहे, मसीहा थी सघे थो अलाह साईं जी तरफ़ां हिन मामले में। त उहो उन मामले में अगरि कंहिंजी डेथ थिए थी, उहा शइ थिए थी, त उन डॉक्टर सां अवां उनखे ज़िम्मेदार न करायो। उन में ज़िम्मेदारी किथे न किथे तव्हांजी बि थिए थी। त तव्हां बर वक़्तु मरीज़ खे छो कोन वठी आयो? जंहिं वक़्तु उनजो इलाजु कराइणो हुयो तव्हां उनखे घर में कंहिं हकीम जे ऐं उनजे आसिरे ते रखियो वेठा हुया, ऐं उन खां पोइ हींअर उनजे पेट में पाणी थी वियो आहे। क्रोनिक लिवर डिज़ीज़ डेवलप थींदे थींदे 5 खां 10 साल लॻंदा आहिनि। त उहो अरसो तव्हां किथे वियो? हाणे तव्हां चओ था त उहो पेशेंट ठीकु थी वञे, कीअं पेशेंट ठीकु थींदो? त लिहाज़ा इहे तमामु शयूं सम्झण खां पोइ जॾहिं असीं ईंदासीं त असीं हिकु मुआशिरे में तवाज़ुन पैदा करे सघंदासीं। डॉक्टर पंहिंजी ज़िम्मेदारी, आम माण्हू पंहिंजी ज़िम्मेदारी, गवर्नमेंट पंहिंजी ज़िम्मेदारी निभाए। बहरहाल असांजी कोशिशि इहा आहे त पढ़े लिखे डॉक्टर हुजण जी हैसियत सां असीं तव्हांखे सम्झायूं। तव्हांजी इहा ज़िम्मेदारी आहे त उन्हनि सभिनी तमामु शयुनि ते अमल कयो त जीअं ईंदड़ वक़्त में असीं पंहिंजे मुआशिरे खे सिहत जो मुआशिरो ठाहे सघूं। इंशाअल्लाह अव्हां सां मुलाक़ात थींदी अॻे हफ़्ते हिकु नई बीमारी ते, नए मौज़ू ते तव्हां सां गुफ़्तगू थींदी। कोशिशि इहा आहे त तव्हांखे हिन मामले में अवेयर कयो वञे ऐं तव्हांजी जेका आहे उहा ज़िम्मेदारी आहे त तव्हां हुन ते अमल कंदो त इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में असीं पंहिंजे मुआशिरे में हिकु नई जेका आहे उहा इनकलाब ऐं नई सूरत हाल जेका आहे उहा ॾिसंदासीं। जेसीं ताईं ॾियो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।